हेॾे वरी तक्षक नांग हलियो आहे, ब्राह्मण जो रूप धारण करे। जीअं वञे तो परीक्षित महाराज जे गॾु गॾु हिकिड़ो ॿियो बि ब्राह्मण तो हले, कश्यप ऋषि। अरे भाई तूं काॾे तो वञे? चई मां हिकिड़ी विद्या ॼाणा नांग जे ॾंगण जी। मां ॿुधो आहे परीक्षित महाराज खे तक्षक ॾंगींदो, मां हुनखे जीअरो करे छॾींदुमि। अच्छा तूं जीअरो कंदे? हा। इहा कहिड़ी विद्या आहे? तक्षक खे सुञाणे? चई मां ॾिठो न आहे, पर केॾो बि वॾो जहर छो न हुजे, हलाहल हुजे, मूंखे गुरुनि जेकी विद्या ॾिनी आहे उहा बि सटीक आहे। अच्छा भैया तोखे मां जानकारीअ लाइ ॿुधायां, मां ई तक्षक आहियां। हा हा हा, हे साम्हूं वण ॾिसे थो? हा। हिकु फूक हई उनखे तक्षक नांग सॼो रख थी वियो। चई हिनखे ठीकु कर। महाराज ब्राह्मण देवता बि घटि न हो। कश्यप ऋषि आयो, जल खणी करे मंत्र पढ़ी ठका कयईं, उहो वृक्ष रख गायब थी वई, वरी उहो वृक्ष ठही वियो, उअई हवा में लहलाइण लॻो। अरे बाप रे, तक्षक सम्झी वियो भैया है कोई मिलियो आहे टक्कर जो माण्हू। हाँ? तक्षक नांग चयो ॿुध भाई, बरोबर तुंहिंजी विद्या त अनमोल आहे, लेकिन ये भगवद आज्ञा आहे, हरी इच्छा आहे, हिन में तूं विधाता जे रेख में मेख न कर भाई। छाजे करे तो वञे? महाराज गरीब आहियां, समृद्धि खपे, हिन दिशा में हली वञ, तोखे अपार खजानो मिलंदो। जो आज्ञा। भगवान जी इच्छा समझी ब्राह्मण देवता हलिया। हेॾे तक्षक आयो, जीअं अची करे ॾंग हई राजा खे। राजा जो शरीर तो उते किरी पियो, कारो थी वियो, लेकिन सभिनी देवताउनि छा ॾिठो, संतनि छा ॾिठो? सुंदर वैकुंठ मां विमान ते चढ़ी करे, अरे परीक्षित महाराज सोन जहिड़ो शरीर धारण करे, 4 भुजाऊं धारण करे, ऐं भगवान कृष्ण ॾे वञी रहिया आहिनि। बोलो परीक्षित जी महाराज की जय, सुखदेव जी भगवान की जय। इन तरह सां परीक्षित महाराज केवल 7 ॾींहंनि में हिन ई कथा खे जेकी तव्हां ॿुधी आहे, इहा ॿुधी करे परम गति प्राप्त कई।